आसिफ ज़रदारी चवे थो त हुकूमत जा 4 या 5 महीना आहिनि, पर इहो वक़्तु ॿुधाईंदो त 5 महीननि खां पोइ हुकूमत थी वञे या ज़रदारी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॻूणे सूबाई घरू वज़ीर डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा खोसकी में मुख़्तलिफ़ जायुनि ते ताक़तूं करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त पाकिस्तान में हिन वक़्तु एहतसाब जी मौसम आहे जेका अलाह साईं जी रहमत आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। आउं सम्झां थो त जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे एतिरी अलाह जी रहमत पाकिस्तान ते अॻे कॾहिं बि कोन थी जेतिरी हाणे थिए पई, छो त हक़दार खे हक़ मिलण लाइ इहो एहतसाब ज़रूरी हो ऐं जेके ही चोर ऐं धाड़ियल वेठा हुआ इन्हनि जो ज़रूरु हिसाब किताब एहतसाब थियणो हो। सो अलाह जी महिरबानी सां शुक्र आहे जो इमरान ख़ान खे अलाह सां एतिरी हिमत ॾिनी आहे ऐं एतिरी पहुच ॾिनी आहे जो हू हिननि खे बचाइण जी कोशिशि नथो करे। हाणे ॾिसूं था त आसिफ ज़रदारी पहिरीं ख़तमु थिए थो या हुकूमत ख़तमु थिए थी। आउं त सम्झां थो आसिफ खे बाक़ी 4-5 महीना आहिनि।